अवांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त अहमदपुर जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जियो में पीरसन पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जवाबदार बशीर जियो खे दरगाह पीर शहबाज़ी मोड़ वटां गिरफ़्तार कयो आहे। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कंदालूं। अहमदपुर जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जियो में पीरसन पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अहमदपुर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो खां। जी अब्दुल रज़ाक। जी बिल्कुल, गुज़रियल ॾींहुं अहमदपुर लॻे जे ख़ैर मोहम्मद जियो में जेको हिकिड़ो ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो, जंहिंमें हिकिड़ो वेशी जवाबदार पुट नाफ़रमान पुट पंहिंजे पीउ खे क़त्ल कयो हुयो हज़ार खान के। उहो जवाबदार काल फरार थी वियो ऐं उन जवाबदार खे पीरकोट पुलिस पीर शहबाज़ी मोड़ वटां गिरफ़्तार करे वरितो आहे, जिते 2 ॾींहं गुज़रण जे बावजूद बि अञा FIR दाख़िल न थी सघी आहे। जी अच्छा अब्दुल रज़ाक, मूंखे इहो ॿुधाइजो त इन शख़्स सां पुलिस जी या पोइ मीडिया जी का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? उन शख़्स जो छा सबब साम्हूं आया आहिनि त उन पंहिंजे पीउ खे क़त्ल कयो आहे? जी पुलिस त इहो थी ॿुधाए त हे हिकिड़ो माना जनूनी शख़्स आहे। हिननि जो घर में माना थोरे घणे मामले ते हिननि जा मामला मसला थींदा रहंदा ऐं उन खां अलावा जेको मक़तूल आहे उन जा जेके भाइर बि गिरफ़्तार आहिनि, उहे वरी इहो ई ॿुधाइनि था त पहिरियां त हिननि असांखे मारण जी कोशिशूं कयूं, उन खां बाद में बसि जनूनी शख़्स आहे, हिननि जो ज़हनी तवाज़ुन सही न आहे ऐं उन खां बाद में वरी हिननि माना पंहिंजो ॾाटो खणी पंहिंजे पीउ खे उते ई क़त्ल करे वरी फरार थी वियो। जंहिंमें हिन जो मक़तूल जो हिकिड़ो पुटु जेको आहे उहो गिरफ़्तार आहे ऐं मक़तूल जा 2 भाइर बि गिरफ़्तार आहिनि। पुलिस अञा त FIR दाख़िल न आहे कई, बाक़ी इहो ॿुधाइनि था त माना हे जेको आहे हिन जो ज़हनी तवाज़ुन सही न आहे, जनूनी शख़्स आहे ऐं पीर शहबाज़ी अहमदपुर जे भरिसां जमुना ते अची करे लिखी करे वेही रहियो हुयो। पुलिस खे इतला मिलियो, उन खां बाद में पुलिस अची करे हुनखे गिरफ़्तार कयो आहे। ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी मुंहिंजी आगाह करण लाइ।